अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? सभु ख़ैर? अलाह जे फज़ल करम सां तव्हां ठीकु ठाक हूंदा, जिते बि ख़ुशि जा आबाद हूंदो। अॼु साईं कंहिं दोस्त वटि जेको सो आया आहियूं सोनहरी, आमरे खां मथे सोनहरी भाई रिज़वान साहब जी दुकान ते कुझु हेलो हाय कयूं उन सां ऐं उन दुकान घुमूं त अचो त तव्हांखे हाल अहवाल बि कयूंसि ऐं दुकान बि उनजो ॾिसूं। दोस्तों ही साम्हूं जेको सो दुकान आहे अधे जो, दोस्तों ही भाउ रिज़वान जो दुकान आहे। असां हिन खां घर जूं थोरी ज़रूरतूं हूंदियूं आहिनि वठंदा आहियूं शइ, मोबाइल थी या बैटरी थी, को कवर थियो या गिलास हूंदो आहे, उन मोबाइल खे चाढ़ण जे लाइ पोइ हिते ईंदा आहियूं। भाउ रिज़वान पाण सलाम दुआ तव्हां सां कंदो साईं, फेसबुक ते यूट्यूब ते ॼाणा। हा, तो ही तव्हां बि जेकॾहिं दोस्त अचो त तव्हां सां बि रिआयत सां हर शइ तव्हांखे मिलंदी। ऐं तव्हां ॾिसो पिया इहे साईं मोबाइल जा साईं वटि पिया आहिनि जेके सेट बि अथसि कुझु, ऐं घुराए बि ॾींदो आहे। जेको बि दोस्त चवंदो उनखे घुराए बि ॾींदो आहे ऐं पोइ जेको सो ज़िमेवारी सां जेका शइ केरु वठंदो त ज़ाहिर आहे त उहो कंहिं ज़िमेवारी सां उहो ॾींदो। जेकॾहिं तव्हां दोस्तनि खे अहिड़ो को ख़्यालु हुजे त साईं सां मिली सघो था। हीअ वीडियो जेको सो तव्हां दोस्तनि जे लाइ ख़ासि बनायो अथमि त तव्हां ॾिसो। हे साईं हिन में घरू चंपल ॿारनि जा पंहिंजा जेके सॉफ्टवेयर जा आहिनि या मसलन जेको स्कूली ॿारनि जा, ऐं साईं उन खां पोइ जेको सो मेकअप जो सामान, पोड़नि जे लाइ मेकअप खपेव थो, सामान हथी को आहे तव्हां अचो। हा, लालड़ी सुर्खी साईं जाम अथव हिते। हे छा लॻा पिया आहिनि, कहिड़ा ऊचा मां लॻा पिया आहिनि। तव्हां अचो, तव्हां ख़रीदारी कयो, तव्हांखे रिआयत सां शइ मिलंदी। ॾिसो न, ही बैटरियूं पियूं आहिनि, ही मोबाइल जा कवर पिया आहिनि, मोबाइलूं पियूं आहिनि। ही साईं नंढा टेप जेके चाइना जा हूंदा आहिनि हलाइण वारा, इहे पिया आहिनि। जंहिं दोस्त खे खपे त अचे। अची को सोनहरी ॻोठ सोनहरी। तो दोस्तों हीअ वीडियो जेकॾहिं तव्हांखे पसंदि अचे त लाइक कयो, शेयर कयो ऐं दोस्तनि खे ॿुधायो। ही जेकॾहिं तव्हां अचो त तव्हांजे लाइ वेलकम, ही खुलिया पिया आहिनि दरवाज़ा तव्हांजे लाइ, अधु तव्हांजे इंतज़ार में हूंदो। दोस्तों अलाह साईं खैर कंदो, महिरबानी।